बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिद अली मंगरियो पेश आहिनि हिन वक़्तु हेडलाइन। जैकबाबाद में एसएसपी मोहम्मद तारिक नवाज़ जे हुकुम ते शहर ऐं शहबाज़ एयरबेस जे भरपासे में पुलिस, शहबाज़ एयरबेस फोर्स ऐं ॻुझे इदारनि पारां गॾियल कॉम्बिंग ऑपरेशन। 100 खां वधीक शकी माण्हुनि खे हिरासत में वठी पुछा ॻाछा कई वई। ऑपरेशन में एसएचओ सिविल लाइन नेमतुल्ला खहावड़, एसएचओ एयरपोर्ट तारिक झुल्लण समेत कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि शिरकत कई। जैकबाबाद पुलिस पारां बाज़ेयाब करायल 11 वरहनि जी नींगरी अदालत में पेश। नींगरी अदालत में ज़बरदस्ती निकाह ऐं ज़िना करण जो बयान रिकॉर्ड कराए छॾियो। अदालती हुकुम ते पीउ हवाले। सिविल लाइन पुलिस टिकुंडे बाग वटां बाज़ेयाब करायल 11 वरहनि जी नींगरी सफ़िया बिरोही खे इंचार्ज फर्स्ट सिविल जज जी अदालत में पेश कयो, जिते नींगरी सफ़िया बिरोही जा 164 जा बयान रिकॉर्ड कराइण बाद अदालत खे संदसि पीउ हवाले करे छॾियो। एसएसपी जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ मुख़्तलिफ़ कारण सबब पेश थींदड़ पुलिस अहलकारनि खां संदन मसला मालूम कया। बदली लाइ दरख़्वास्त खणी ईंदड़ 7 पुलिस अहलकारनि खे मर्ज़ी वारे हंधि बदली करे छॾियो, जॾहिं त बाक़ी अहलकारनि पारां मुख़्तलिफ़ मजबूरियुनि सबब मोकल जी दरख़्वास्त कई, जिन खे मोकल पिणु ॾिनी वई। एसएसपी पारां सख़्ती सां हिदायतूं कयूं वयूं त को बि मसलो खणी ईंदड़ पुलिस अहलकार खे बिना कंहिं इंतज़ार जे मूं वटि पेश कयो वञे। आला पुलिस सिंधु दरिया में 48 कलाक अॻु ॿुॾी वियल चंदर बागड़ी जो लाश कढी वरितो। पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल मुंतकिल। नींगर जो लाश ॾिसी संदसि अमड़ बेहोश। कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद लाश वारिसनि हवाले करे छॾियो आहे पुलिस। शिकारपुर ऐं शहदाद कोट में शादी हॉल, होटल, टेंट ऐं डेकोरेशन सर्विसेज जे मालिकनि जो कारोबार बंदि हुअण ख़िलाफ़ पोरियतनि सां गॾिजी एहतजाज। शिकारपुर में कारोबार बंदि थियण ख़िलाफ़ कारोबार मालिकनि ऐं पोरियतनि अदील अलवी, जावेद शेख, नजमुद्दीन भुट्टो, अल्ताफ़ मंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में गले में सुकल मानी ॿधी प्रेस क्लब आॾो अनोखो एहतजाज रिकॉर्ड करायो। शहदाद कोट में बि डेकोरेशन एंड शादी हॉल एसोसिएशन पारां गुज़िरियल 4 महीननि खां शादी हॉलनि ते बंदिश हुअण ख़िलाफ़ मुजाहिद अवान, ज़ाहिद मंगी, सुहेल सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में शहदाद कोट प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो, जिते पोरियतनि ख़ाली देग, कपगीर ऐं ॿिया थांव खणी एहतजाज रिकॉर्ड करायो। पोरियतनि जो चवण हो त SOPs तहत हर कारोबार खे खुलण जी इजाज़त ॾिनी वई आहे। असांजी दुकाननि ऐं शादी हॉलनि खे अञा ताईं ताला लॻल आहिनि, जंहिं सबब न रुॻो बुखूं काटण ते मजबूर आहियूं, पर दुकाननि ऐं हॉलनि जा किराया बि घरां अदा करे रहिया आहियूं। हुननि अपील कंदे चयो त ॿियनि कारोबारनि जियां असांजा कारोबार बि खोलिया वञनि। पनवाकिल में वियम दौरान ॿार ऐं माउ जे फौत थियण वारे मामले जी जांच लाइ DG सिहत आगा समी पठान पनवाकिल पहुतो। 2 लेडी हेल्थ वर्कर्स ख़िलाफ़ नोटिस जारी। DG सिहत आगा समी फौत थी वियल औरत जे वारिसनि ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हू पाण इन मामले जी जांच करे रहियो आहे। जेको बि ज़िम्मेवार हूंदो इन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी, जॾहिं त शहरनि जे एहतजाज बाद 6 रुकनी कमेटी बि जोड़ी वई। बोज़ारवड़ा टाउन कमेटी में चेयरमैन टाउन कमेटी सब्जी मंडी लाइ वाक सॾाए खैरपुर हलियो वियो। सवें शहरी केतिरा ई कलाक संदसि ऑफिस ॿाहिरियां वेठल रहिया। वाक में शामिल PP अॻवान रईस मुनव्वर ख़ान बोज़दार ऐं समाजी अॻवान सैयद मोहम्मद साले मूसवी जो चवणु हो त चेयरमैन टाउन कमेटी अख़बार में इश्तहार ॾियण बजाए ख़ानगी तौर इतला करे शहरियुनि खे गॾु कयो ऐं पाण न अची शहरियुनि जो क़ीमती वक़्तु ज़ाया कयो आहे। वाक घुराइण बहानो आहे, बाक़ी ठीको त मनपसंदनि खे ई ॾिनो वेंदो। घारो टाउन कमेटी जे चेयरमैन उस्मान कुंभार जी ऑफिस में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा झंडा सफ़ाई में कम अचण लॻा। टाउन कमेटी जे चेयरमैन जी ऑफिस जे किचन ऐं बाथरूम समेत गंद कचरे में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा झंडा रुलंदा रहिया। पार्टी जे झंडे जी बेहुरमती थियण ते कारकुननि में कावड़ जी लहर। बिलावल भुट्टो ज़रदारी खां चेयरमैन टाउन कमेटी ख़िलाफ़ कार्रवाई करण जी घुर। सकरंड में ज़रई पानी जी खोट ख़िलाफ़ पूछड़ी जे आबादगारनि पारां SUP अॻवान फलक शेरोड, बाग अली बाजवा, मोहम्मद बचल ऐं ॿियनि जी अॻवानी में आबपाशी ऑफिस सकरंड ॾाढो धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त आबपाशी अमलदारनि पारां बासरनि खे गैर कानूनी तौर पाणी ॾिनो पियो वञे, जंहिं सबब पूछड़ी वारे आबादगारनि जूं ज़मीनूं बंजर थींदियूं पयूं वञनि। मटियारी में पॉपुलेशन डिपार्टमेंट जे ऑफिस में कोरोना वायरस जे पेश नज़र SOPs तहत योम आबादी ऐं वर्ल्ड पॉपुलेशन जे आलमी ॾियारे जे मौक़े ते डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिसर शहाबुद्दीन मेमण प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 11 जुलाई जो ॾियारो वधंदड़ आबादी जे हवाले सां पूरी दुनिया में मल्हायो वेंदो आहे। इन सिलसिले में असां बि मटियारी डिस्ट्रिक्ट में 11 जुलाई 2020 मल्हायो आहे। हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnews.hd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।